ख़बर शामिल कंदा हलूं जरवार मां एसडे न्यूज़ जे रिपोर्टर आतिफ हुसैन लुंड जे रिपोर्ट मुताबिक़ यूसी साहिब खान लुंड जे चेयरमैन तरफ़ां मुख़्तलिफ़ ॻोठनि में सोलर स्ट्रीट लाइटूं ॾिनियूं। तफ़सील मूजिबि साहिब खान यूसी चेयरमैन मीर असद अली खान लुंड तरफ़ां यूसी बजट मां मुख़्तलिफ़ ॻोठनि में सोलर स्ट्रीट लाइटूं लॻाइण जो सिलसिलो शुरू करे ॾिनो आहे, जंहिं में अॼु ॻोठ साहिब खान लुंड में सोलर स्ट्रीट लाइटूं लॻायूं वयूं। वाइस चेयरमैन तबारक अली लुंड ॿुधायो त यूसी साहिब लुंड जे बजट मुख़्तसिर हुजण जे बावजूदि चेयरमैन साहब पंहिंजी यूसी में मरहलेवार तरक़ियाती कमु कराईंदो पियो अचे ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में सोलर स्ट्रीट लाइटूं पिणु ॾेई रहियो आहे ऐं इहो सिलसिलो जारी रहंदो।